नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त कुंडरी वेझो 3 ॿार वहा में ॿुॾी विया आहिनि। ॻोठाणनि वॾी जाखोड़ खां पोइ 2 ॿारनि खे बचाए वरितो, जॾहिं त 1 ॿार ॿुॾी फोत थी वियो आहे। नबीसरबार में 3 ॿार ॿुॾी विया। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत 2 खे ज़िंदा हालत में पाणी मां ॿाहिरि कढी वरितो। ॻोठ नसीमाबाद वटि अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। गशकोरी बिरादरी जूं 2 नींगरियूं ऐं 1 नींगर पाणी में किरी पिया। 9 वरनि जी इकरा धीअ एहसान गशकोरी, 5 सालनि जो गुल ज़मान वल्द गुलफाम गशकोरी ऐं 5 सालनि जी हीर धीअ ख़ालिक गशकोरी पाणी में ॿुॾी विया। ॻोठाणनि इकरा ऐं गुल ज़मान खे ज़िंदा हालत में पाणी मां ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं त 1 ॿारड़ी हीर ॿुॾी फोत थी वई आहे। नाज़रीन, ॿीहर रवां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर था कयूं त कुंडरी वेझो 3 ॿार वहा में ॿुॾी विया आहिनि। ॻोठाणनि वॾी जाखोड़ खां पोइ 2 ॿारनि खे बचाए वरितो, जॾहिं त 1 ॿार ॿुॾी फोत थी वियो आहे।